नाज़रीन, सकरन बरसां तारीख़ी ॻोठ दलेल कोट में सिंध के नामूर बुज़ुर्ग ऐं शायर सैयद ताज अली शाह बोदलाई की 8वीं वरसी मुबारक के मौके ते सिंध कल्चरल फोरम नवाबशाह पारां 22वीं अदबी कॉन्फ्रेंस कोठाई वई, जैमें शायर पारां शायरी ज़रिए खेस भेटा पेश कई। उन मौके ते ॻोठ मौज़ूद शख्सियत मुमताज़ अली मला पारां आजाणियो ॾिनो वियो ऐं दरगाह के गादी नशीन सैयद अली हैदर शाह बोदलाई, सिंध कल्चरल फोरम के चेयरमैन सादिक लाखो, अदीब मोहम्मद सिद्दीक मंगियो, शायर अली नवाज़ डायरी, अदीब असद गिरियो, सारक मला, हुसैन बख्शमरी, कुर्बान अली ओठो, फ़कीर मोहम्मद अली मला मोरडो मीरभर, नदीम शाह, सावण बरफत, माशूक अली मला, गुलाम मुहिद्दीन, शहजाद अली लाशारी, खालिद कीरियो, साहिल लाखो ऐं ॿियनि पारां शायर सैयद ताज अली शाह बोदलाई के शायरी ऐं लफ़्ज़नि ज़रिए भेटा पेश कई। वधीक तफ़सील ॾिसंदा हिन रिपोर्ट में। SMG न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। फ़कीरन जे फ़कीर जेको गेरे वांगुरु हिकिड़े पखीअ वांगुरु पाकीज़ा रूह रखे थो, पाक हुजे थो, उन्हनि जे विच में असां जहिड़नि गुनाहगारनि खे तव्हां ते असांखे घड़ी पल लाइ वेहण जी इजाज़त ॾियो था, दिलि जा तहखाना खोले छॾियो था। तव्हां सभिनी जा असां शुक्रगुज़ार आहियूं, छाकाणि त तव्हां ऐं असांजे पंध जी मंज़िल में भले त हिकु जहिड़ा ई हुजे, पर अव्हां जे आला शान ऐं कुर्बत जे साम्हूं असांजो वजूद कीन जहिड़ो। उन हवाले सां असां इहो सम्झूं था त असां सभु भाग वारा आहियूं। असीं जेके बिज़ार इल्म वारा आहियूं उहे अव्हां खां तमामु घटि आहियूं ऐं अव्हां वटि अची करे असांजे तव्हांजे महफ़िल में वेही करे असां पंहिंजो शान ऐं मान खे वधायूं था। उन रूहानियत जेका हुन पंहिंजे माण्हुनि ॾांहुं मुंतक़िल कई, पंहिंजे माण्हुनि ॾांहुं उन वधाई त जीअं माण्हू मुलनि जे मकड़ी ॼाण मां निकिरनि ऐं ख़ुदा जे उन तसवर सां सुञाणनि ऐं बिना कंहिं मतभेद जे, बिना कंहिं नफ़रत जे, बिना कंहिं रीछनि जे ख़ुदा खे सुञाणनि ऐं पाण में मीठ मोहबत सां ज़िंदगी गुज़ारनि। जेको सिंध जो जेको सेक्युलर सिंध आहे, उनजी जेकी सोच बि आहे हिकिड़ो मंशूर बि आहे। असां सामीअड़नि जी अॻुवाट अहिड़ी सिखिया तरबियत या ट्रेनिंग थियल आहे। साईं चए थो काफ़ करामत कार सिखिया सामीअड़नि जी, ॾींदा वतन ॾेह खे मञोतीअ जी मार, परें पराहें पंध ते सामी थिया सवार, कुल जग जहां कापड़ी कहे विया कतार, हाज़िक थिया होशियार तादिल ताज अली चवे। हिकिड़ो मोती त निकिरी पियो जो साईं सां रूहानी लॻाव थियो। रूहानी कमु जेको थींदो आहे सो उहो इंसानु पाण सोचे न सघंदो आहे। जीअं ॻाल्हि में चयो न इश्क पर ज़ोर जो लॻाए न लॻे ॿुधाए न लॻे। शामीर जे ओले मीम सो जे मां जे रोवार से जे मुंहिंजा वरंदा, ज़ालिम ज़लील थी मरंदा, फौजी निज़ाम पना थींदो, ज़ुल्म जंजीर टुटी वेंदो, ज़ालिम ज़लील थी मरंदा, ज़ालिम ज़लील थी मरंदा। या अली मदद जी सिंध कारगर नुक़्ता सां इहे शायरी में निकिता आहिनि, जिन खे जेकॾहिं असां पाण ते लागू कयूं ऐं असां सम्झायूं त सरसरी मुताले खां हटी करे अहिड़ी शयूं ज़ाहिर थियूं आहिनि जेके साईं पैगाम ॾिना आहिनि, जेके साईं अॻकथियूं कयूं आहिनि। साईं भला जेको साईं पढ़ी हिन में 3 कथियूं आहिनि। टई अगरि ज़ालिम अमर मोह ऐं कुते जे मौत मोह जहिड़ी तव्हां सभिनी साम्हूं बुज़ुर्ग जेका हुजे हुन ते आव लिखा पियो ऐं ॿिया दोस्तनि में शिकार करियो। महिरबानी करे हिन बुज़ुर्गनि सां